जी नाज़रीन, असीं मौजूद आहियूं करमपुर बरसां इंडस हाईवे मीर बगन खान बिजाणी लाड़े वॾे, जिते मुगी अब्दुर्रहमान जाफ़री जे वारसनि पारां जेको आहे मुगी जी बाज़ाबी लाइ धरणो हुयो आहे। हिन धरणे में जमात इस्लामी जे सूबाई अॻवान मौलाना अब्दुल हफ़ीज़ बिजराणी जाफ़री इताद जा अॻवान ऐं जेयूआ जा अॻवान बि शरीक आहिनि। अचो था उन्हनि सां ॻाल्हायूं था। पहिरें ॾींहं बि असां जवाबदारनि जो पीछो कयोसीं। जवाबदार कंहिं घर में वञी लिखिया कुझु सम्झियो त बि एसएचओ साहिबु असांखे रोकियो, तव्हांजो कमु न आहे, हाणे मुंहिंजो कमु आहे। उहे माण्हू ॿियो उतां उन जे चवण ते कलाक खां पोइ मोटी आयो, चई हे तव्हांजा चोर न आहिनि। उन खां मोटरसाइकिल बरामद कयोसीं, मोटरसाइकिल एसएचओ जे हवाले कयोसीं। अञा ताईं इहा बि ख़बर न आहे त मोटरसाइकिल कंहिंजो आहे। डेली दिलासा ॾिए थो, अॼु सुबुह तव्हांखे माण्हू तव्हांजो मिलंदो, तव्हांजो मिठाई खाईंदुमि, हे कंदुमि। डेली असां सां मुलाक़ात नथो करे, फ़ोन ते इहा ॻाल्हि। टिणी असांजो एसपी साहिब सां मुलाक़ात थियो आहे। एसपी साहिबु इन खे फ़ोन कयो आहे, तूं किथे आहे? चई मां साईं ॿाहिरि आहे। चई ॿाहिरि कमनि खे छॾ, तूं वञी हिननि सां मिल। असां आयासीं थाणे ते, सॼो ॾींहुं वेठासीं, असांजो फ़ोन ई अटेंड न कई। इंतिज़ामिया जी न हली आहे, उन खे मजबूर थी असां रोड ब्लॉक कयो। जेतिरे ताईं असांखे मुगी बाज़ियाब न थींदो तेसि ताईं असां तक़रीबन 14 तारीख़ ते अगवा थी वियो, तक़रीबन 2 बजे। बर वक़्तु असां एसएचओ खे ॿुधायोसीं। जवाबदारनि खां हिकिड़ी गाॾी असां बरामद कई, मोटरसाइकिल 2 माण्हू भेजदे ख़ुदि एसएचओ ॾिठा। बहरहाल उन्हनि खे बि गिरफ़्तार न करे सघियो। मोटरसाइकिल जेको आहे सो उहो बि असांखे हिन टाइम ताईं वेरीफाई करे न ॾिनई, कंहिंजे नाले ते आहे। रुगो आसरा शाम तव्हांखे माण्हू मिले थो, सुबुह माण्हू मिले थो। उन खां बावजूद बि हिकिड़ो कचे जो माण्हू हूंदो आहे, चवंसि बाबा हे बेवस आहे, पके जा आहिनि, कुल 5-10 घर आहिनि। ओसि ताईं बि हिन टाइम ताईं उन्हनि जे दर ताईं न वियो। बहरहाल जेसि ताईं हाणे असांखे बाज़ियाब कराए जो मुगी अब्दुर्रहमान न ॾींदो, असां न कॾहिं रोड खोलींदासीं, न हितां वेंदासीं। डीएसपी तां वञी मिलिया त डीएसपी जो एसएचओ मुंहिंजो चवण ई नथो वठे। एसपी साहिब खे चए त एसपी साहिब हुनखे फ़ोन करे चए त बाबा अचनी था वारसा, हिननि सां तूं मुलाक़ात करे टाइम ॾिए न। आयासीं बि असां खां उन ॾींहंनि खां वठी हिन कॾहिं बि लिफ्ट ई न करायो, न टाइम ॾिठो, न मिनट थी विया। फलाणा चोरनि हुनखे पकिड़े चवंदो। हाणे जेसि ताईं असांखे माण्हू मिलंदो न, तेसि ताईं असां रोड कोन खोलींदासीं। ऐं असां जेको आहे त IG सिंध, DIG लाड़काणो, SSP शिकारपुर ऐं SSP कश्मीर खे पुरज़ोर अपील कयूं था जेके असांजा माण्हू खाइनि उन्हनि खे जल्द में जल्द बाज़ियाब कयो वञे। ऐं असां सां हर हमेशह ख़ासि करे असां जाफ़री क़ौम सां असां जेका त माटेली मावर सलूक सां गवर्नमेंट हले थो, ऐं उन सां गॾोगॾु असांजो अॼु ताईं को बि कंहिं बि तदारक न कयो आहे। तक़रीबन उन मुगी खे 1 हफ़्तो थी चुको आहे त पुलिस जेको आहे निंड सुतल आहे। अञा ॿियनि क़ौमनि जा माण्हू खजनि था, उन्हनि जे लाइ एक्शन खणनि था, उन्हनि माण्हू खे वापसि कनि था। ख़ासि करे असांजे जाफ़री क़ौम सां तमामु नाजाइज़ियूं आहिनि। ऐं मां उन्हनि खे दावा सां चवणु चाहियां थो त हाणे जाफ़री क़ौम अकेलो न आहे, जाफ़री क़ौम सुजाग थी चुको आहे। ऐं उन सां गॾोगॾु असांजो चेयरमैन आल जाफ़री पाकिस्तान इताद जो साईं बकामन साहिबु, उन सां गॾोगॾु जेके असांजा सीनियर हिते वेठा आहिनि, वाइस चेयरमैन बाबू ख़ान जाफ़री ऐं सूबा सिंध सदर मीर मेला ख़ान जाफ़री, ऐं उन सां गॾु जेके बि असांजा दोस्त सभु असांजा हे कारकुन इन जेका धरणे में शामिलु थिया आहिनि। ऐं असां उमेदु रखूं था त इंशाअल्लाह सरदार मीर महबूब अली ख़ान खां ऐं मीर शबीर अली ख़ान खां इंशाअल्लाह हीअ असांजो आवाज़ु ॿुधी करे इंशाअल्लाह असांजो जल्द में जल्द बाज़ियाब माण्हू बाज़ियाब। असांजे डिस्ट्रिक्ट कश्मीर में पुलिस जो को बि रोल न आहे। असांजो नौजवान ॾींहुं ॾिठे जो अगवा थी वियो आहे। 8 ॾींहं गुज़रण बावजूदि हिन टाइम ताईं पुलिस कख भञी बीणो न कयो आहे। पुलिस मां असां मुतमिन न आहियूं। असां SSP कश्मीर खे पुरज़ोर अपील कयूं था, DIG लाड़काना, IG सिंध, CM सिंध खे पुरज़ोर अपील कयूं था त बराए महिरबानी असांजे नौजवान खे जल्द में जल्द बाज़ियाब कराए वञे। घर में कोहराम लॻो पियो आहे, हुनजा मासूम हिन वक़्त ताईं हुनजा भाइर, हुनजा भेनरूं परेशान लॻा पिया आहिनि। पुलिस जो को बि रोल न आहे। पुलिस उघूर निंड सुतल आहे। डिस्ट्रिक्ट कश्मीर मुकमिल कश्मीर ज़िले खे पुलिस धाड़ेलनि जे हवाले करे छॾियो आहे। असां सां इंतिहा खां वधीक नाजाइज़ियूं आहिनि, ख़ुशूसन असांजे जाफ़री क़ौम सां इंतिहा खां वधीक नाजाइज़ियूं आहिनि। माटेली मां वारो सलूक आहे असांजे क़ौम सां। असां पंहिंजे हद जे MNAs MPAs मीर शबीर अली ख़ान बिजाराणी, सरदार मीर महबूब अली ख़ान बिजाराणी खे बि पुरज़ोर अपील कयूं था त बराए महिरबानी असांजी मदद कई वञे। असां मज़लूमनि जी हिन टाइम मदद जी असांखे सख़्तु ज़रूरत आहे। असांजी मदद कई वञे, असांजे नौजवान खे बाज़ियाब कराए। जमीयत उलमा इस्लाम जमात जे तरफ़ां असांखे इहो हुकुम कयो तव्हां इन्हनि सां हमदर्दी जे तौर ते इन्हनि सां शिरकत कयो। असां जमात जे हुकुम ते असां हिननि दोस्तनि सां अची करे हिन रोडनि ते वेठा आहियूं। तव्हां वारसनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, मुख़्तलिफ़ चैनल ते इंटरव्यू हलिया आहिनि। सॼी इंतिज़ामिया खे ख़बर आहे त
त चोर किथां अचे थो, किथां वारदात करे थो, काॾे वञे थो, उहो पहिरों काॾे थो वञे। उन जे बावजूद बि जेकॾहिं इंतिज़ामिया कख भञी बीड़ो नथी करे त जेकॾहिं ही मंज़र उन्हनि ऑफिसरनि जे घर जे अंदरि मौजूदु हुजे त पोइ ॾिसूं त असां उन्हनि जी दिलि तां छा थो गुज़रे। ऑफिसर आवाम जी टैक्स खां पघार खाइनि था, आवाम जे टैक्स खां फ़ाइदा हासिलु करनि था, उन जे बावजूद आवाम खे अमन नथो मिले। कॾहिं माण्हू जो अगवा थिए थो, जेकॾहिं अगवा दौरान जेकॾहिं उहो माण्हू पंहिंजो दिफ़ा करे थो त या त उनखे गोली सां मारियो थो वञे, उनजो लाश घर मिले थो, या ज़ख़्मी करे रोडनि ते सटियो थो वञे, उहो उते तड़पे थो पियो। जेकॾहिं ऑफिसर आवाम जे टैक्स खां पघार बि खणनि, फ़ाइदा बि हासिलु करनि, उन जे बावजूद आवाम खे अमन कोन्हे। छो आवाम रोडनि ते तड़पे थी? हिन महिल तव्हां साम्हूं ॾिठो आहे त सुबुह खां वठी करे रोड बंदि आहे। कोई बि ऑफिसर हिन महिल ताईं हिन धरणे में नाहे पहुतो। इन खां तव्हां इहो अंदाज़ो लॻाए सघो था त इन्हनि खां छा थो गुज़रे। हीअ आवाम हिते परेशान आहे, वारिस उन जा हिते रोड ते मौजूदु आहिनि। ऑफिसर AC वारे कमरे खां निकिरी करे रोड ते नथो अचे, उहो पंहिंजो पघर जिस्म खां वहण जे लाइ तयारु कोन्हे त हिननि जे घर जे अंदरि मातम बरपा आहे। आख़िर ऑफिसर छा था करनि? ऑफिसर खे सॼे ॾोह जी ख़बर आहे, कहिड़ो माण्हू किथां हंध खां ॾोह थो करे, उहो ॾोह जो पहिरियों कहिड़े तरफ़ वञे थो पियो, सॼी इंतिज़ाम खे ख़बर आहे। इंतिज़ाम खां सवाइ कोई बि ॾोह नथो थी सघे। हे जेकाबाद जो इलाइक़ो, हे कंदकोट जो इलाइक़ो ऐं शिकारपुर जे असांजे तालुके खानपुर जी पट्टी, हिते रोज़ बदअमनी जी इहो इलाइक़ो वर चढ़ियल आहे। इंतिज़ाम खे सॼी ख़बर आहे ऐं उन सां ॿट बणियल आहे इंतिज़ामिया जेकॾहिं आवाम जे टैक्स खां पघार खणे थी, रोड खे अमन छो थो बहाल कराए वञे। आवाम खे महांगाई पंहिंजी जॻह ते, आवाम खे ॿियूं तकलीफ़ूं पंहिंजी जॻह ते, लेकिन ज़िंदगी साह जी सुख वारी गुज़ारण जे लाइ बि आवाम जे लाइ नथो ॾिनो वञे। उनखे अमन छो नथो ॾिनो वञे? इंतिज़ाम जे साम्हूं छा आहे? या त इंतिज़ामिया उन्हनि जे साम्हूं बेबस आहे, लाचार आहे, मजबूर आहे, ओॾे नथी वञी सघे, उन्हनि सां नथो ॻाल्हाए सघे। असांजा चूंडियल नुमाइंदा बि उन्हनि सां हमदर्दी में आहिनि। जेकॾहिं को पुलिस इंतिज़ामिया उन्हनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई करे थी त उतां उहा फ़ोन थियूं अचनि। आख़िर आवाम खे अमन छो नथो मिलो वञे? 75 साल पाकिस्तान जी ज़िंदगी गुज़री आहे, 75 साल में आवाम खे अमन न मिलियो आहे। जॾहिं पाकिस्तान खे आज़ादी जो नालो ॾिनो वियो त पाकिस्तान जो मतिलबु छा? ला इलाहा इल्लल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह में अमन मौजूदु आहे, माइशत बाद में आहे, अमन अॻु में आहे। आवाम खे अमन ई नथो मिलियो वञे त पोइ माइशत त अञा पोइते आहे। असांजी गुज़ारिश आहे इंतिज़ामिया खां त बराए महिरबानी असांखे अमन ॾियो। ॿियो कुझु नथा ॾेई सघो ऐं कुझु तव्हां ॾेई बि न सघंदव। हिन आवाम खे जीअण जो सुकून वारी ज़िंदगी हिननि खे ॾियो। रोड ते अमन करायो, इलाइक़े में अमन करायो। राति त पंहिंजी जॻह ते, ॾींहं जो माण्हू तयारु सुकून सां सफ़र नथो करे सघे, मजबूर आहे, मरीज़ आहे, काॾे वञे माण्हू? रोड ते निकिरे थो त एम्बुलेंस खां फुर्ती थिए, रोड ते निकिरे थो त उनजो हमरा जो ॿार वञे थो त घर में पीउ मां क़ुर खोले ख़तमु था कढनि त बचो खैरनि सां वापसि अचे। ही असांजी एतिरी बदअमनी इंतिज़ामिया जो हुजण जे बावजूदु ऐं सॼो सामान हुजण जे बावजूद बि इंतिज़ामिया ख़ामोश आहे। हिन तव्हां धरणे खे ॾिसो, तक़रीबन 3-4 कलाक गुज़री विया आहिनि, कोई बि इंतिज़ामिया जो ऑफिसर हिते न पहुतो आहे। त इतां तव्हां पाण अंदाज़ो हणो त इंतिज़ामिया या त उन्हनि सां ॿधल आहे या मजबूर आहे। जेकॾहिं उन्हनि सां ॿधल आहे त असांजी ॾोहदार इंतिज़ामिया आहे। जेकॾहिं इंतिज़ामिया उन्हनि सां ॿधल न आहे त पोइ इंतिज़ामिया अचे हिते असां सां वेही करे ॻाल्हियूं त करे। असां हे रोड एसी ताईं न खोलींदासीं जेसि ताईं हिननि जा वारिस कंहिं बि ॻाल्हि खां मुतमइन न थींदा। जमियत उलमा इस्लाम जो वफ़द ऐं जमात हिननि सां हर ॾुख सुख में गॾु आहे। जेको हे जाफ़री बिरादरी जेको बि अमल कंदी, जमात हिननि सां हर ॾुख सुख में साथ ॾींदी। हिन वक़्तु सिंध जी सूरत हाल इंतिहाई तशवीशनाक, अफ़सोसनाक ऐं बदअमनी जी बाहि में सड़ी रही आहे सिंध। तव्हां ॾिसी रहिया आहियो त पीपुल्स पार्टी खे 15 साल आहे। इन पूरे अरसे में तरक़ियाती कम जेके थियासीं थिया, पर जेका बदअमनी जी सूरत हाल आहे उहा निहायत अफ़सोसनाक आहे। हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे, जेकॾहिं को ॿारु असांजो स्कूल वञे थो, असांजी परेशानी ओसि ताईं दूरि नथी थिए जेसिताईं वापसि न अचे। जेकॾहिं को असांजो ॻोठाणो शहर वञे थो, असांजी ओसि ताईं परेशानी दूरि नथी थी जेसिताईं उहो पंहिंजे ॻोठ न अचे। अब्दुर्रहमान जाफ़री असांजो पाड़ेसिरी आहे, इनखे गुज़िरियल 8 ॾींहंनि खां अगवा करे विया आहिनि। पुलिस ख़ाली दिलासा ॾेई रही आहे ऐं अमलनि उनजे लाइ को किरदारु अदा नथी करे। हालांकि पुलिस खे मालूम आहे त इन जे अगवा में केरु केरु मुलविस आहिनि, अॼु ताईं ख़ामोश बणियल आहिनि। इन करे ही ॻोठाणा सभई गॾिजी करे एहतिजाज करे रहिया आहियूं त आख़िर असां माण्हुनि जो ॾोह कहिड़ो आहे। सिंध जे माण्हुनि जो पीपुल्स पार्टी खां असां पुछणु चाहियूं था त सिंध जे माण्हुनि जो ॾोह कहिड़ो आहे जंहिंजी तव्हां उन्हनि खे सज़ा ॾेई रहिया आहियो। अॼु हर जाइ तव्हां रोड रस्ता ब्लॉक लॻा पिया आहिनि, माण्हू उस में धरना हणी रहिया आहिनि, परेशान आहिनि। आख़िर छाजे लाइ? इन करे त तव्हां माण्हुनि जी ज़िंदगी जंजाल बणाए छॾी आहे, निंड हराम करे छॾी आहे, बदअमनी बणाए छॾी आहे। हिते
चोरनि धाड़ियलनि ऐं डाकुनि खे आज़ादी आहे। शरीफ़ शहरी परेशान आहिनि। असांखे अफ़सोस सां चवणो पवे थो त ए पीपुल्स पार्टी जा हाकिमो, ए सिंध जा हुकुमरानो, तव्हांखे सभिनी सूबनि वोट न ॾिना, तव्हांखे पंजाबियुनि वोट न ॾिना, तव्हांखे पठाणनि वोट न ॾिना, तव्हांखे बलोचनि वोट न ॾिना, तव्हांखे शहरी सिंध जी शहरी आबादी खां वोट न मिलियो, तव्हांखे ॿाहिरनि वोट ॾेई करे हुकुमरान बनायो आहे। अॼु असांजी सूरत हाल इहा आहे त तव्हां असांखे ज़िंदा रहण जो हक़ बि खसे वरितो आहे। असां जेकॾहिं घरां निकिरूं था त असां कलमा पढ़ी निकिरूं था, ख़ैर सां वापसि अचूं। असां जेकॾहिं पंहिंजे ओताक ते सुतल आहियूं त उतां तव्हां खणी वञूं था। असां पंहिंजे डेरे ते फिश फार्म ते सुतल आहियूं त उतां अगवा था थियूं। इन करे इहा अगवा इंडस्ट्री बंदि थियणु खपे। आख़िर तव्हां असांजो केतिरे ताईं इम्तिहान वठंदो। मां जस ॾियां थो बाक़ी सूबनि जे माण्हुनि खे त उन्हनि माण्हुनि पीपुल्स पार्टी खे रिफ्यूज़ करे थोॾे करे पंहिंजी ज़िंदगी सुठी बणाई, निजात हासिलु कई। जंहिं साईं सिंध जा माण्हू पीपुल्स पार्टी खे वोट खां आङूठो न ॾेखारींदा तेसि ताईं असां सुकून जी ज़िंदगी गुज़ारे न सघंदासूं। इन करे असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे, ख़ुदा होश खां कमु वठो, असांजे मुग़विन खे बाज़ियाब करायो, अब्दुर्रहमान जाफ़री खे बाज़ियाब करायो ऐं कश्मीर ज़िले मां जेके 20-25 माण्हू गिरफ़्तार अगवा थियल आहिनि ऐं उहो रसालदार जो मासूम ॿाड़ो अगवा थियल आहे, केतिरा औरतूं हिकु अगवा थियल आहिनि, सभिनी खे बाज़ियाब करायो। दबंग साहब, तव्हां एयर कंडीशन बंगले या एयर कंडीशन ऑफिस में वेहण जे बजाए SSP साहब तव्हांखे अॼु रोडनि रस्तनि ते हुजणु खपे आहे। तव्हांजी पुलिस वीज़ा ते वियल हूंदी आहे। सॼो इलाइक़ो ऐं सॼो हीउ इलाइक़ो जेको आहे उहो चोरनि ऐं डाकुनि ऐं धाड़ियलनि जे हवाले थियल आहे। असां हिकु भेरो वरी मुतालबो कयूं था त फौरी तौर ते असांजे माण्हुनि खे बाज़ियाब कराए वञे। जेसि ताईं असांजा माण्हू बाज़ियाब न थींदा हीउ धरना, हीउ इतिजाज जारी मौजूद मुगी अब्दुर्रहमान जाफ़री जे वारसनि जमात इस्लामी जे सूबाई अॻवान मौलाना अब्दुल हफ़ीज़ बिजाणी, जेवा जे अॻवान जाफ़री इतिहाद जे अॻवाननि जो चवणु हो त मुगी अब्दुर्रहमान जाफ़री खे अगवा थिए 8 ॾींहं गुज़री विया आहिनि। हुननि जो इहो बि चवणु हो त करमपुर पुलिस खे वाक़े में मुलविस जवाबदारनि जी ॼाण हूंदे बि पुलिस न मुगी खे बाज़ियाब कराए थी, न ई मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ु कार्रवाई करे थी। आख़िर में मुगी जे वारसनि खे चेतावनी जेसि ताईं मुगी नौजवान अब्दुर्रहमान जाफ़री खे बाज़ियाब न कराए वेंदो तेसि ताईं इंडस हाईवे ते धरणो जारी रखियो वेंदो। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजरानी, GTN वेब न्यूज़ करमपुर।